जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त माज़ून कीअं ठाहिजे, जेको सिंधियुनि जो ॾाढो फेवरेट आहे, ॾाढो ताक़त वारो हूंदो आहे। असां सर्दियुनि में ठाहींदा आहियूं। इहो ॿिनि तरीक़नि सां ठहंदो आहे। हिकु हूंदो आहे खीर वारो, ॿियो हूंदो आहे अटे वारो। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त खीर वारो माज़ून कीअं ठाहिजे। इन लाइ ड्राई फ्रूट खणणो आहे। उन में खणंदासीं असां बादाम, काजू, अखरोट, पिस्ता, शुआरा ऐं नंढा फोटा। सभिनी ड्राई फ्रूटनि खे असां खणंदासीं मिक्सी जार में। उन सां गॾु विझंदासीं नंढा फोटा। इन्हनि खे असांखे पीसणो आहे। उन खां पोइ खणंदासीं शुआरनि खे, ॿिज कढी इन्हनि खे बि असांखे पीसणो आहे। ॿियो इन सां खपंदो खंडु, ॾूंघी, खसखस, खीर, सचो गिहु ऐं फिको मावो। अचो त शुरू था कयूं। पहिरियों हिकु बासण में असां विझंदासीं सचो गिहु ऐं खसखस। उनखे असांखे भुञणो आहे। जीअं सुनहरी थी वेंदी खसखस त उन में विझंदासीं असां फिको माओ। हाणे फिके माए खे बि भुञंदासीं। माओ भुंजी वियो आहे। इन में विझंदासीं असां खीर, खीर सां गॾु विझंदासीं खंडु, मिक्स कंदासीं इनखे। और इन सां गॾु विझंदासीं हाणे असां ड्राई फ्रूट जेके असां पीसे रखिया हुआसीं। शुआरा पीसियल ऐं ॾूंघी पीसियल, उहा बि याने सुको नारियल। घुमाईंदासीं इनखे। पाणी काफ़ी लॻी रहियो आहे, पर इहो धीरे धीरे घाटो थींदो वेंदो। असां इनखे भुञंदे अचिणो आहे। पहिरियों तेज़ बाहि ते, पोइ बाहि खे घटि कंदासीं। ॾिसो जीअं घाटो थियणु चालू थियो, पोइ धीरे धीरे गैस खे घटि कंदासीं। अञा घाटो थींदो वेंदो, पासा छॾणु चालू कंदो। इन मां ॾिसो तेल निकिरणु बि चालू थींदो। मतिलबु असांजो माज़ून तयारु आहे। इहा कंसिस्टेंसी। हाणे इनखे विझंदासीं बासण में या प्लेट में। इहो गरम गरम ई विझणो आहे। इनखे कटोरे या ग्लास सां या खुरपीअ सां असां इनखे सिधो कंदासीं, यानी लसो कंदासीं। और पीसिस में कट कंदासीं चौरस। मथां बादाम पीसियल बि और कटियल बि। थधो थियण खां पोइ इन जा टुकर बराबरि निकिरंदा। ॾिसो इन तरह असांजो माज़ून तयारु आहे, जेको ॾाढो टेस्टी और ॾाढो ताक़त वारो आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो इहो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि अचे थो त इनखे लाइक कयो, शेयर कयो और सब्सक्राइब कयो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते अगरि तव्हांखे मुंहिंजा वीडियोस वणनि था त उन्हनि खे लाइक कयो, शेयर कयो और सब्सक्राइब कयो। और मुंहिंजे नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन खे ज़रूरु क्लिक कजो।